जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि माघ महीने जी कथा जो अध्याय 14। हिन अध्याय खां पहले मां 13 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय खे ॿुधण खां पहले उहे 13 अध्याय बि ज़रूर ॿुधजो। अचो त ॿुधूं अध्याय 14। त तव्हां सभई प्रेम सां चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। माघ महीने जो फल केतिरो न फलदायी आहे। वशिष्ठ मुनि चवण लॻो त हे राजन, दत्तात्रेय ऋषिअ जीअं माघ महीने जो फल ॿुधायो आहे तीअं मां बि वर्णन करियां थो। तूं कन लाए ॿुध। कविता। माघ महीने जो महात्म आहे तप तीर्थ समान, सभिनी जंगन में श्रेष्ठ जग माघ महीने जो स्नान थो करे हिन लोक ऐं परलोक में पितृक उद्धार, स्वर्ग जी सीढ़ी भी थिए थी दुष्ट पापन ले तैयार। जे करे कोई जीव हत्या ब्रह्म हत्या ज्ञान सां, माफ़ थिए थो पाप सारो माघ जे स्नान सां। नरक मां सब पित्र निकरी स्वर्ग में सहजे वञन, था उते औलाद के से पित्र भी आसीस कन। माउ पीअ जे द्रोह वारा दुष्ट पापी आत्मा, मुक्ति माणन माघ में जे प्रत्यक्ष ॾिसन परमात्मा। तंहिं करे हिन माघ में जे दान पुण्य जप तप कंदा, वेंदा हलिया वैकुंठ में जे स्नान जो संकल्प कंदा। अन्न वस्त्र सोन चांदी भूत ॾकण ख़ातिर खथो दान कन जे दरिद्रन खे ढकाइनि सीअ में मथो। छा कंदो तंहिं जीव खे जमकाल जो जबरो जथो, व्रत वारे जो वरी आजार सारो ई लथो। थो छुटे संसार जे सो मोह माया चार खां, 84 आजार खां ऐं नरक वारे द्वार खां। उदम सां हिन माघ में स्नान आला थो बणे, कम नसीबन जो भी बेशक बख्श वाला थो बणे। संतन जी सेवा करे आजाद थिए तो आदमी, नीच जे संग साण बेबुनियाद थिए तो आदमी। छो त संतन जो सदाई ईश्वर वट मान आ, भगत खुद भगवान जो परमात्मा जो प्राण आ। साध संतन जा सुखाला पेर जाते था पवन, थल थांवत से घर गांव से पल में पवित्र था थियन। झंग झर औझड़ उहे था रूप तीर्थ जो बणन, माघ जा प्रेमी जिते था प्रेम सां पेरा खणन। लठ खट लोटा ऐं फोटा ॿियूं खड़ाऊं पूजजन, माघ महीने जो मनोहर व्रत जेके था रखन। तंहिंजे पेरनि जी पिणी भी लाइजे मस्तक मथां, पीजे अमृत जल महीने माघ वारन जे हथां। हेमा संतन जी तूं सुबत जान पक पारस समान, लोभी लगन जे लोह जहिड़ा से थियन सो ना सुजान। तंहिं करे माघ महीने में संतन जो संग कजे, कथा कीर्तन ॿुधजे। जेके माघ महीने में अन्न धन दान कनि था तन खे अमृत मिले थो। जेके सोन दान कनि था तन खे स्वर्ग मिले थो। जेके अग्नि दान कनि था तन जो वासो सूरज लोक में थिए थो। जेको गऊ दान करे थो तंहिंखे घणी ज़मीन मिले थी। मतलब त अश्वमेध यज्ञ करण सां, सभिनी विर्तन रखण सां, 1000 गऊन दान करण सां, सभिनी देवताउनि ऐं पितरनि जी पूजा करण सां, कन्या दान करण सां, दुर्गा जे पाठ करण सां, वेदन शास्त्रनि पढ़ण सां जेको फल मिले थो उहो फ़क़ति माघ महीने जे विर्त रखण सां प्राप्त थिए थो। माघ महीने जे विर्त रखण वारे पुरुष खे जेका संतान थिए थी सा भी गुणवान, विद्यावान, दयावान, यशस्वी, तेज वारी, बुद्धिवान ऐं धनवान थिए थी। मतलब त माघ महीने जो विर्त सभिनी पापनि खे जलाए ईअं थो भस्म करे छॾे जीअं काठियुनि खे बाहि साड़े भस्म करे छॾींदी आहे।
ॾिसो माघ महीने जो महात्म जो हिकु मुनि पुत्र ऐं 5 गंधर्व कन्याऊं लोमस ऋषिअ जी कृपा सां माघ महीने जो विर्त रखी ऐं सनानु करे श्राप खां छुटी वयूं ऐं परम पद खे पाताऊं। इति श्री पद्म पुराणे माघ महात्म्य 14 अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय। श्री कृष्ण भगवान जी जय।